नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त के नई दिल्ली में खबर इंतहानो तूफ़ानी बरसात सबब घोट कुंवार वॾे पतीले में वेही मंदर पहुता ॼानी हैरान थी विया। पर ख़बरदार जी रिपोर्ट मूजिब भारतीय रियासत केरला में तूफ़ानी बरसात ज़िंदगी मफलूज करे छॾी है। जॾहिं त रोडनि ऐं रस्तनि ते पाणी बीहण सबब हज़ारी माण्हू पिणु मुतासिर थिया आहिनि। हिक ॻोठ में शादी तकरीब दौरान राहुल नाले घोट ऐं ऐश्वर्या नाले कुंवार पिणु बरसात सबब मुतासिर थिया। जंहिं बाद जोड़े बरसाती पाणी मां मंदर वञण लाइ वॾे पतीले जो सहारो वरतो। राहुल ऐं ऐश्वर्या के वॾे पतीले में सवार ॾिसी ॼानी हैरान थी विया। मंदर पहुचण बाद घोट ऐं कुंवार शादी जो रस्मूं अदा कयूं ऐं वरी पतीले में सवार थी रवाना थी विया। शादी जे इन अनोखे वाक़िए जूं तस्वीरूं ऐं वीडियोज़ वायरल थी वयूं, जंहिं ते सार्फिन दिलचस्प तबसरा करे रहिया आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।